अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। अगूणी हुकूमत वट को भी नजरियो या अवाम जो एहसास न हो। अवाम जो जीअण जंजाल कंदड़ हुकूमत खे आईनी तरीक़े सां हटायोसीं। हाणे मुल्क में जमहूरी ऐं आईनी हुकूमत क़ाइम थी चुकी है, जंहिंजी अवलीन तरजीह अवाम के रिलीफ फराहम करण है। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया तामरी जी न्यूज़ कॉन्फ्रेंस। फैसल करीम कुंडी चयो त मुल्क जो निज़ाम हलाइण लाइ सभिनी पार्टियुनि खे गॾु थियणो पवंदो। पीपुल्स पार्टी मुल्क लाइ हर कुर्बानी ॾियण लाइ तयार है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ कौमी सलामती कमेटी जो अहम इजलास। टिनी हथियारबंद फौजन जा सरबराह, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया इजलास में शरीक। इजलास में अमरीका में मुक़रर अगूणो सफ़ीर असद मजीद भी मौजूद। मुबैना ख़त के मामले ते हक़ीक़त बाबत कौमी सलामती कमेटी खे आगाही। हमजा शहबाज जे वज़ीर आला तौर हलफ बर्दारी वारी दरख़्वास्त लाहौर हाई कोर्ट उकलाए छड़ी। सदर के गवर्नर के इनकार का पोइ नुमाइंदो मुक़रर करण जो हुकुम। फैसले में चयो वियो है त गवर्नर कसम खणाइण का इनकार नथो करे सके। सदर मुमलिकत इस्लामाबाद हाई कोर्ट में अदालती कार्रवाई जो लाइव स्ट्रीमिंग जो फैसलो। IT डिपार्टमेंट चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जी अदालत में सिस्टम लगाए छड़ियो। ट्रायल तौर अज अदालती कार्रवाई महदूद पैमाने ते सीधी रीत ॾेखारी वेंदी। ट्रायल की कामयाबी बैद वेबसाइट ते अदालती कार्रवाई ॾिसी सघबी। सदर डॉक्टर आरिफ अलवी टिन वफ़ाक़ी वज़ीरन के ओहदे जो कसम खड़ाए वरतो। ऐवान सदर में थियल तकरीब में सदर आरिफ अलवी वफ़ाक़ी वज़ीरन जावेद लतीफ़, सालिक चौधरी और आगा हसन बलोच के कसम खड़ायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हलफ बर्दारी तकरीब में शरीक। सदर आरिफ अलवी मोहम्मद हाशिम नोतज़ई के भी मुमलिकती वज़ीर के ओहदे जो कसम खड़ायो।